अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलेकार माया गजाल आप दो। आई नाजरीन आओ आए हाँ अली रजा मंगी नजर विशुमतान वक्त आए जी खास खबरों से। वज़ीर-ए-आज़म इमरान खान ताजिकिस्तान जे सीलबकारनि खे पाकिस्तान में सीलब जी दावत ॾींदे चयो आहे त बदकिस्मती सां पाकिस्तान में बिजली घणी महांगी आहे। ताजिकिस्तान जा सीलबकार पाकिस्तान में सीलबकारी कनि, हुकूमत खे हर मुमकिन सहूलियत फराहम कंदी। ताजिकिस्तान में बिज़नेस फोरम खे ख़िताब कंदे वज़ीर-ए-आज़म चयो त अफ़गानिस्तान में अमन ख़िते लाइ अहम आहे। ख़्वाहिश आहे त 40 सालनि खां पोइ अफ़गानिस्तान में अमन क़ाइमु थिए। पेमरा वफ़ाक़ी वज़ीरनि जे इल्ज़ामनि ते ॿधल वीडियोज़ इलेक्शन कमीशन खे फ़राहम करे छॾी। वीडियो क्लिप्स जो जाइज़ो वठण लाइ इलेक्शन कमीशन जी स्पेशल सेक्रेटरी जी सदारत हेठि हंगामी इजलास। ज़रियनि मूजिबि वीडियो क्लिप्स जो जाइज़ो वठण बाद फवाद चौधरी ऐं आज़म सवाती खे नोटिस जारी कया वेंदा। सदर आरिफ अलवी क़ौमी असम्बली जो इजलास सुभाणे तलब करे वरितो। मुल्क जी मौजूदा सूरतहाल ते बहस कयो वेंदो। अपोज़िशन इम्कानी मीडिया अथॉरिटी ऐं सरकारी मुलाज़िमनि खे बरतरफ़ करण ख़िलाफ़ एहतजाज कंदी। This headline news is brought to you by No, Cadbury Delight.